रोड़ी लगी वॾी पचड़ीअ में रहीम बख्श रोशन जामरीअ जी ओताक ते सुघड़नि जी तारीख़ी कचहरी मुनक़िद कई वई आहे। अचो त उन हवाले सां हिते जेको आहे सो इन तारीख़ी कचहरीअ में शरीक सुघड़नि ऐं अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। हीअ कचहरी जेका आहे सा कचहरी वॾी कचहरी आहे। उस्ताद गुज़िरी आहे इमाम बख्श वारा वॾा वॾा जेके आहिनि उन्हनि जी पुठियां जेके अॼु अस्कर आहिनि उहे सुघड़नि खे घुराईंदा आहिनि। जेको असीं अॼु महफ़िल कंदा आहियूं पंहिंजे भाड़ा ख़र्च ख़ुशी सां आजी कंदड़ में आंदा आहियूं ख़ुशि थींदा आहियूं। जे हिक ॿिए खे खीकार वरी चङियूं भॼियूं करी हवाला जे हिकिड़े सुघड़ चयो त भले आया हे भला पिरी जीव आया जानी। अॼु असांजे अंगण ते कई मिठनि महिरबानी सिर साहु कयो क़ुर्बानी हे सभु पिरी पुगा वरी तव्हांजी महिरबानी KIT TV जी तरफ़ां तव्हां आया साईं। असांजी हीअ कचहरी तक़रीबन 50-55 सालनि खां थींदी थी अचे। हीअ कचहरी पहिरियों रोड़ी शहर में मेमण माला में सुघड़ नूर मोहम्मद जेको आहे नूर मोहम्मद अंसारी साहिबु कराईंदो हुयो। उन खां पोइ कुझु वजूहात खां पोइ उहे न कराए सघिया। जंहिंखां पोइ मुंहिंजो वॾो चाचो सुघड़ इमाम बख्श जामरी ऐं मुंहिंजो बाबो साईं रहीम बख्श रोशन जामरी ॿई सुघड़ हुया भाइर हुया। ऐं असांजे ॻोठ में तमामु घणा सुघड़ हुया। अलाह रखियो चनो मोहम्मद पंजल डंडण ग़ुलाम शबीर चनो तमामु वॾा इलाही सुघड़ हुया। पोइ उन्हनि सभिनी संग सां फ़ैसिलो इहो कयो त अॻिते असां हिते पटड़ीअ में कचहरी कराईंदासीं। सो उन खां वठी इहो सिलसिलो हलंदो थो अचे। हिते तमामु वॾा सीनियर सुघड़ असां वटि ईंदा रहिया आहिनि जंहिंमें मोहम्मद सूमर गाओ फ़क़ीर वरियाम फ़क़ीर शेख इन खां वॾा नाले वारा सुघड़ हिते ईंदा रहिया आहिनि। ऐं अॼु ताईं बि आसपास जा सुघड़ असां वटि ईंदा आहिनि। उन्हनि जी महिरबानी आहे सनाए मुस्तफ़ा जे सदके थींदी आहे असांजी कचहरी। ऐं हाणे बि उन सिलसिले में हीअ असां पंहिंजी कचहरी मुनक़िद थी आहे। ऐं इहा कचहरी हर साल 8 ज़ुल्ह जे ॾींहुं 9 ज़ुल्ह जी राति थींदी आहे। जेको आहे सो इनखे परे परे जा सुघड़ ईंदा रहंदा आहिनि ऐं सुघड़नि जी वॾी महिरबानी आहे। अॼु बि काफ़ी सुघड़ असां वटि आयल आहिनि ऐं तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांजे प्रोग्राम खे कवरेज ॾिनी आहे। हीअ सुघड़नि जी तमामु बहितरीनु कचहरी काफ़ी अरसे खां थींदी ईंदी आहे ऐं असां तक़रीबन 8-9 सालनि खां हिते ईंदड़ आहियूं। ऐं हिते तमामु बहितरीनु क़िस्म जा सिंध जे कुंड कुड़छ खां सुघड़ अचनि पिया उहो ॿुधंदा आहियूं। ऐं महफ़िल जे सना में मुख़्तलिफ़ रसूल पाक जी शान में सना थींदी आहे तमामु ॿुधंदा आहियूं। उनखे बि दिली ख़ुशी हासिलु थींदी आहे। ऐं काफ़ी दोस्त मुख़्तलिफ़ शहरनि जा ऐं सुघड़ काफ़ी सिंध जे कुंड कुड़छ खां अची हिते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कनि था। ॿुधी ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। हिन टाइम ताईं हिन कचहरी खे तक़रीबन अंदाज़े तो त 56 साल थी गुज़रिया जेका असांजा 66 वॾा सुघड़ उस्ताद रहीम बख्श जामरी ऐं उस्ताद इमाम बख्श जामरी इहे कचहरी कराईंदा। पर काफ़ी जीअं त उस्ताद सरो फ़क़ीर जागीरानी अहिड़ा काफ़ी सिंध जा ऐं लाड़ खां बि सुघड़ जेके हिते आया बलोचिस्तान खां बि सुघड़ हिते आया जिन हिन मच कचहरी खे आबाद कयो। भले ऐं भला पिरी जानी जियार आया से ज़ुल्फ़कार जे अंगण ते 100 करे सिंगार अखियूं नेण ठरिया हंध विछाए वार रूह राज़ी थियो रब नवाज़ जे आयो कल्ब करार में बि मिठा मन ठार दिल भर आया से दिल जाए थी। भले ऐं भला पिरी जानी कई जूड़ राउंड संदे दूर थी साह मुझे त लथी सोड़ पिरी तुझे पसण लाइ आउं वाझाईंदो वतां थो वोड़ इहो मोहबत वारा मोड़ ॿुध राज़ रब नवाज़ जे। असांखे हिन कचहरी एतिरी यादगिरी आहे। बचपन खां वठी असां ईंदा आहियूं ॾिसंदा ईंदा आहियूं। असांजो बाबो अब्दुल हकीम ढंढण नातियूं पढ़ंदो ऐं उनखां अॻु सां गॾु जोड़ीवाल हुयो छानवाज़ ढंढण उहे बि नातियूं पढ़ंदा। उन खां बाद में हाजी अब्दुल करीम ढंढण जेको हिन महिल ताईं पढ़ंदो आहे ऐं असां बि पढ़ंदा आहियूं। हिन कचहरी खे वॾो टाइम थियो आहे। असांजे ॻोठ जी कचहरी आहे। चाचो इमाम बख्श जामरी जन जे दौर खां वठी ऐं चाचो रहीम बख्श उन दौर खां वठी इहा कचहरी हलंदी ईंदी आहे हिन महिल ताईं बि क़ाइमु आहे। जीअं त नाज़रीन अवां जेको आहे सो इन तारीख़ी सुघड़नि जी कचहरीअ में शरीक सुघड़नि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरा टीम सां गॾु राशिद गुल कांदड़ो KIT न्यूज़ रोड़ी।